मदरसो मज़हरुल उलूम खॾो कराची अहिड़ी इल्मी दरसगाह आहे जेका 1857 ईस्वी जी जंग आज़ादी जी नाकामी खां पोइ 1884 ईस्वी में क़ाइमु थी ऐं बाद में हिन मदरसे तहरीक ख़िलाफ़त ऐं तहरीक रेशमी रूमाल जे मर्कज़ जे तौर ते शोहरत हासिल कई ऐं हिते शेखुल हिंद मौलाना महमूद हसन अंग्रेज़नि ख़िलाफ़ हिन मदरसे मज़हरुल उलूम खे मर्कज़ करार ॾेई जिदोजहद शुरू कराई। जॾहिं बि हिंदुस्तान में अंग्रेज़नि ख़िलाफ़ आज़ादी जी जिदोजहद जो बाब लिखियो वेंदो तॾहिं सिंधी मुस्लमाननि जे मज़हबी आलमनि जी तहरीक जो मर्कज़ रहंदड़ मदरसो मज़हरुल उलूम जो ज़िक्र ज़रूरु थींदो। हिन वक़्तु हिन तारीख़ी मदरसे ऐं मस्जिद जी इमारत किरण कंदी ते पहुती आहे जंहिंखे ड्राहे इते 3 मंज़िला मस्जिद तामीर कई वेंदी ऐं मदरसे खे हिकु नई जोड़ायल इमारत में मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं जमियतुल उलमा हिंद 1919 ईस्वी में क़ाइमु थी इन जी अॻुवाणी जो किरदारु मौलाना मोहम्मद सादिक ऐं ही मदरसो रहियो। देवबंद जा सभई उलमा कराम शेखुल हिंद मौलाना मोहम्मद हसन ऐं मौलाना उबैदुल्ला सिंधी, मौलाना हुसैन अहमद मदनी, मौलाना मुफ़्ती किफ़ायतुल्ला, मौलाना अबुल कलाम आज़ाद ऐं महात्मा गांधी सूदो सभु इते खॾे जे मदरसे में ईंदा हुआ ऐं अंग्रेज़ साम्राज खां निजात जा मनसूबा जोड़े अमल दरामद जे लाइ तरीक़ेकार वाज़े कंदा हुआ। इन तरह हिन मदरसे जो तहरीक पाकिस्तान खां अॻु में ऐं पोइ वॾो अहम किरदारु रहियो आहे। महात्मा गांधी बि जीअं त ख़िलाफ़ तहरीक में मुस्लमाननि जी हिमायत करे रहियो हो, जंहिं करे हू बि देवबंद ऐं खॾे जे मदरसनि में ईंदो वेंदो रहंदो हो। इन तरह मदरसे मज़हरुल उलूम खॾो सिंध में फरंगियुनि खां आज़ादी जी तहरीक जो हेडक्वार्टर रहियो। हिते हिंदुस्तान जे तहरीक जा आज़ादी जा तमामु वॾा वॾा लीडर मौलाना उबैदुल्ला सिंधी ऐं मौलाना मोहम्मद सादिक जो उस्ताद मौलाना शेखुल हिंद महमूद हसन, मौलाना अबुल कलाम आज़ाद, मौलाना मुफ़्ती किफ़ायतुल्ला, महात्मा गांधी, ॿिया सिंध जा लीडर, हिंदुस्तान जा तमामु समूरा लीडर, वॾा वॾा उलमा, ॿाहिरनि मुल्कनि जा सफ़ीर इहे हिते अची चुका आहिनि ऐं इन हिसाब सां हिकिड़ी तारीख़ी हैसियत आहे। तहरीक ख़िलाफ़त जे सिलसिले में महात्मा गांधी जीअं त मुस्लमान सां गॾिजी ख़िताबु कंदो हो त हिते जेको जलसो थियो त उते महात्मा गांधी बि ख़िताबु कयो। हिन मदरसे जे बानी मौलाना अब्दुल्ला जे वॾनि जो तालुक़ ठटे जे हिकु नंढे ॻोठु बोहारा खां लॾे कराची आया, जेके पहिरियां ई अछी क़बर वटि ऐं पोइ हिते लियारी जे इलाइक़े खॾे में आबाद थिया। मौलाना अब्दुल्ला इन खां पोइ मौलाना खॾे वारे जे तौर ते मशहूरु थियो ऐं हीउ मदरसो बि खॾे वारो मदरसो सॾाइणु लॻो। अंग्रेज़नि हिंदुस्तान में जेकी अख़लाक़ी, सियासी, मुआशरती ऐं इक़्तिसादी ज़ुल्म कया हुआ, इन जे रद्द अमल जे तौरु शेखुल हिंद तइ कयो हो त हिंदुस्तान जी आज़ादी ताईं जिदोजहद जारी रखी वेंदी ऐं इन लाइ दारुल उलूम देवबंद जे तिर्ज़ ते सिंध में बि हीउ मदरसो क़ाइमु कयो वियो ऐं इहा सआदत मौलाना अब्दुल्ला खे नसीबु थी, जंहिं खॾे नओ आबाद लियारीअ में मदरसो मज़हरुल उलूम जो बुनियादु रखियो। हिन मदरसे खे संदसि फर्ज़ंद मौलाना मोहम्मद सादिक उरूज ते पहुचायो, जंहिं कारण मदरसो इन्हीअ नाले सां मौलाना सादिक जो मदरसो मशहूरु थियो। हीअ कराची जी पहिरीं दीनी दरसगाह हुई जंहिंमें अंग्रेज़ी बि पढ़ाई वेंदी हुई। हींअर ताईं बि हिते अंग्रेज़ी ॿोली, यूरोप जो फ़लसफ़ो, दुनिया जी तारीख़ ऐं जाग्राफी बि पढ़ाई वञे थी। जी हा, अंग्रेज़ ज़बान जी बि तालीम ॾिनी वञे थी ऐं जेके ॿिया सम्झो त उर्दू, सिंधी, मुआशरती उलूम, हिसाब, रियाज़ी वग़ैरह जेके बि इहे आम स्कूलनि में जीअं पढ़ाइजे थो, उहे सभई हिते जेको आहे सो पढ़ाईंदा ऐं उहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारा जेके किताब उहे जेको आहे सो हिते पढ़ाइजनि था ऐं अंग्रेज़ी जी तालीम बि हिते ॾिनी वञे थी। असांजे मदरसे में जेको निज़ाम आहे उन में जीअं हींअर आम तौर ते जेको तरीक़ो आहे त साईं दीनी तालीम ऐं असरी तालीम इहे ॿई शयूं थियनि थियूं। सिर्फ़ु इहो कोन्हे त साईं हिते माण्हुनि खे सिर्फ़ु असां को निमाज़ पढ़णु सेखारियूं था, बल्कि उन सां गॾु उनखे निमाज़ पढ़ाइण सां गॾु इहो बि सेखारिजे थो त हू मुआशरे में कहिड़े नमूने सां हिकिड़ो बहितर इंसानु थी करे ज़िंदगी गुज़ारे सघे थो, मुआशरे जी माण्हुनि जी ख़िदमत करे सघे थो। मदरसो मज़हरुल उलूम जो क़याम सिंध मदरसतुल इस्लाम जे क़याम खां 1 साल अॻु थियो ऐं इहो कराची जो पहिरियों दीनी इदारो हो। अंग्रेज़नि ख़िलाफ़ तहरीक हलाइण लाइ हिन मदरसे में जमियतुल अंसार जो बुनियादु विधो, जेका अॻिते हली रेशमी रूमाल तहरीक में तब्दील थी वई। हिन जमियतुल अंसार जे प्लेटफार्म तां अॻियां हली रेशमी रूमाल तहरीक हलाई। हिन तहरीक में मौलाना मोहम्मद सादिक जो ख़ासि किरदारु रहियो। इहो 1914 ईस्वी जो दौरु हो ऐं हिते बरतानिया जी हुकूमत हुई ऐं बरतानिया इराक़ में तुर्क उस्मानियुनि सां बि जंग में मसरूफ़ हुई, जंहिंखे हिंदुस्तान मां फ़ौजी कुमक जी ज़रूरत हुई। शेखुल हिंद इहो तइ कयो त अंग्रेज़ जनरल खे हिंदुस्तान मां फ़ौजी मदद हासिल न थी सघी, जंहिं करे इन्हनि मदरसा मज़हरुल उलूम जे मोहतमम ऐं पंहिंजे शागिर्द मौलाना मोहम्मद सादिक ते इहो बार विधो त हू को अहिड़ो इंतिज़ाम करे
त अंग्रेज़नि खे हिंदुस्तान मां फ़ौजी मदद न मिले। मौलाना मोहम्मद सादिक मेंगलनि खे चई करे अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ बलोचिस्तान में बग़ावत कराए छॾी, जंहिं करे मक़ामी फ़ौजी बलोचिस्तान जी बग़ावत ख़तमु कराइण में मसरूफ़ थी विया। नतीजे में जनरल टाउनशिप इराक़ में तुर्कुनि खां शिकस्त खाधी ऐं 17,000 बरतानवी फ़ौजी क़तलु थी विया। जॾहिं अंग्रेज़नि खे इराक़ में पंहिंजी शिकस्त जी असुलु हक़ीक़तुनि जी ख़बर पई त मौलाना मोहम्मद सादिक खॾे वारे खे गिरफ़्तार करे कारवार जेल में 3 सालनि ताईं बंदि रखियो। पोइ मौलाना मोहम्मद सादिक खे उन्हनि गिरफ़्तार कयो। उहो आहे पहिरीं जंग अज़ीम जेका हुई, उन में इराक़ में तुर्कनि सां लड़ाई जो महाज़ हिकिड़ो हली रहियो। जनरल टाउनशिप उते विड़ी रहियो। उनखे उते हिकिड़ी परेशानी हुई त माना तुर्कनि सां विढ़ण जे लाइ उनखे कुमक जी ज़रूरत हुई। हितां हिंदुस्तान मां उन्हनि कुमक मोकिली पई वई। पोइ मौलाना मोहम्मद सादिक उन कुमक खे बलोचिस्तान में सरदार नूरुद्दीन मेंगल वारनि जे ज़रिए रोकराए छॾियो, जंहिंजे करे जनरल टाउनशिप खे इराक़ में कूतल अमारा वारे महाज़ ते हथियार फिटा करणा पिया ऐं अंग्रेज़नि जी फ़ौज जेका हुई सो तक़रीबन 17,000 फ़ौज इन ॻाल्हि जे करे मारिजी वई। तहरीक रेशमी रूमाल में हिन मदरसे जो ख़ासि किरदारु रहियो आहे। हिन मदरसे में सिंध जा समूरा सियासतदान ऐं नाले वारा माण्हू ईंदा रहिया। शहीद अल्लाह बख़्श सुमरे खां वठी GM सैयद ऐं पीर अली मोहम्मद राशिदी, मीर रसूल बख़्श टालपुर ऐं ॿिया केतिरा ई नाला आहिनि। त मौलाना उबैदुल्लाह सिंधी जी मुस्तक़िल जेका राशगाह हिते ही कमरो हुयो। मौलाना उबैदुल्लाह सिंधी 1901 त पहिरीं वञण खां पहिरीं बि हिते अच वञ हूंदी हुई, उन वक़्तु बि रहंदा हुआ ऐं वरी पोइ 1939 खां 1944 ताईं उन विच में पीर झंडे बि कुझु अरसो विया ऐं हिते बि जेको आहे रहिया। पोइ सम्झो इहे 4-5 साल उन में जेको टाइम खॾे में हूंदा त हीउ कमरो मौलाना जी राशगाह ऐं रेशमी रुमाल जी जेके बुनियादी सम्झो त उन्हनि जूं जेके मशवरा थिया सो दारुल उलूम देवबंद में मौलाना उबैदुल्लाह सिंधी ऐं मौलाना मोहम्मद सादिक जो जेको उस्ताद हो, जेको असल में माना मास्टर माइंड हो उन तहरीक जो, उहो मौलाना शेखुल हिंद मौलाना महमूद हसन साहब। पाकिस्तान ठहण खां पोइ हिन मदरसे जे साबिक़ मुहतमम जमियतुल उलमा सिंध जे सदर ऐं अल सादिक जे एडिटर हाफ़िज़ मोहम्मद इस्माइल खॾे वारे जो किरदारु कंहिंखां ॻुझो नाहे, जंहिं सभ खां पहिरीं 1940 ईस्वी वारी करारदाद मुताबिक़ सिंध जे हक़नि जो मुतालबो कयो ऐं क़ौमियत खे इस्लाम सां टकराइण जी मुखालफ़त कई। हाफ़िज़ साहब सिंध जे माण्हुनि जे हक़नि जे लाइ खुली करे आवाज़ उथारियो। हींअर सिंध जे आलमनि में सिंध जे हक़नि बाबति जेका सुजागी आहे, इहा हाफ़िज़ मोहम्मद इस्माइल जी महिनत जो नतीजो आहे। खॾे मदरसे में अॼु बि हर जुमे जी नमाज़ वक़्तु सिंधू दरिया जे औज खे बरक़रार रखण लाइ दुआ घुरी वेंदी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त नई सिंध खे पंहिंजनि वॾनि ऐं मज़हबी आलमनि जी अंग्रेज़ी खां आज़ादी लाइ हलायल तहरीक खे सम्झी इन मां उत्साह वठणु घुरिजे।